नाज़रीन मदीजी मां असां आम ख़बर शेयर कंदा हलूं त DIG सैयद पीर मोहम्मद शाह मदीजी पहुतो। शहरनि वॾे तइदाद में DIG हाउस मदीजी पहुची सैयद पीर मोहम्मद शाह सां मुलाक़ात कई ऐं ईद मुबारक पिणु पेश कई। तव्हांखे आम ख़बर पिया ॾियूं त DIG सैयद पीर मोहम्मद शाह DIG हाउस मदीजी में पहुतो। वॾे तइदाद में शहरनि DIG हाउस पहुची करे सैयद पीर मोहम्मद शाह सां मुलाक़ात कई ऐं खेसि मुबारकबाद पेश कई। जॾहिं त कई शहरनि पंहिंजे निजी मसइलनि थोरे इंतिज़ामी मसइलनि खां थोरे शहरी मसइलनि खां पिणु आगाही ॾिनी। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त शहरनि में मारूफ़ सियासी समाजी शख़्सियत मोर मक्सी, मीर यासिर शाह, मीर किफ़ायत अली शाह, उमर जियो, फरीद शाह, दिलावर पठान, दीदार शाह, ताजल शाह, बुरखान बिरोई, SHO मदीजी शाहनवाज़ शेख, SHO उमेद अली शाह ऐं ॿिया शामिल हुया। जी नाज़रीन तव्हांखे आम ख़बर पिया ॾियूं मदीजी मां जिते DIG सैयद पीर मोहम्मद शाह जिन पहुता आहिनि ऐं हींअर शहर जी मारूफ़ सियासी समाजी शख़्सियत मोर मक्सी ऐं ॿिया साण सां गॾु आहिनि।